आहे हिट करे सी प्रोग्राम में तव्हांखे वेलकम चवंदा इर्षा जागराणी जे लॉन्चिंग शो में छा चवणु चाहींदो तव्हां बि सीनियर सिंगर आहियो ज़ाहिर आहे इर्षा जागराणी खे त जूनियर चई सघूं था छो जो अॼु खां उहो अञा लॉन्च थिए पियो तव्हां त सीनियर थी विया छा चवंदव इर्षा जागराणी लाइ पहिरियां त सभिनी आयल महिमाननि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं आली मदद ऐं गॾोगॾु पहिरियां त मां तव्हांजी थोराइती आहियां जो तव्हां मूंखे स्टेज ते घुरायो ऐं गॾोगॾु तव्हां तमामु बहितरीनु कॉमेडियन आहियो ऐं सुठा इंसान आहियो ऐं मां तव्हांजी दिलि सां इज़त कंदी आहियां ॿी ॻाल्हि त इर्षा जागराणी तमामु सुठो शाइरु आहे तमामु सुठो एंकर आहे ऐं तमामु सुठो होस्ट आहे हाणे माशाअल्लाह सां अञा मुंहिंजा सॉन्ग्स आया ई कोन्हनि उनखां पहिरियों ई माशाअल्लाह सां उहो पब्लिक में तमामु घणो फेमस थी वियो आहे ऐं तव्हांजी ताड़ियुनि मां ख़बर पवंदी सो असांजूं बेस्ट विशिस इर्षा साहब सां गॾु आहिनि अलाह साईं उनखे कामयाबु कंदो ऐं इंशाअल्लाह ताला इहे कामयाबियूं मुंहिंजा क़दम चुमंदियूं इंशाअल्लाह ताला सुठो हिन प्रोग्राम जो तव्हांखे सो ॿ खरा कपिड़ा पाया